नाज़िम बे पास अवांखे ॿुधाईंदा हलूं त टंडोलार में 2.5 महीननि अंदरि चीफ म्यूनिसिपल ऑफिसरनि जो मुक़ररियूं ऐं बदिलियूं कयूं वयूं आहिनि। ॿिनि सियासी घराणनि विच में तकरार सबबि नवंबर में सीएमओ जी सीट 1 महीने ताईं ख़ाली रही। जावेद अनवर अब्बासी खे बदिली करे संदसि जाइ ते अली रज़ा जैसर खे चार्ज ॾिनी वई हुई। तव्हांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त टंडोलार में 2.5 महीननि अंदरि 4 चीफ म्यूनिसिपल ऑफिसरनि जूं मुक़ररियूं ऐं बदिलियूं कयूं वयूं आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं गुलाम रसूल नोड़ियो खान जी। गुलाम रसूल, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुलु सॼा टंडोलाया जे ॿिनि सियासी हाउसनि जे ज़ोर आज़माई सबबि जेको म्यूनिसिपल कमेटी जो कारो वहिंवार जेको आहे रोले छॾियो आहे। ऐं उतां ॿुधाइणो आहे त टंडोलाया जी म्यूनिसिपल कमेटीअ में कमेटी ॿिनि सियासी हाउसनि जे निशाने ते अची वियो आहे। ॿई हाउस म्यूनिसिपल कमेटी ते पंहिंजो चीफ म्यूनिसिपल ऑफिसर मुक़ररु करण लाइ नुंहुं चोटी जा ज़ोर लाइण लॻा आहिनि। और तव्हां ॿुधाइणो आहे त 2.5 महीननि जे अर्से में 4 चीफ म्यूनिसिपल ऑफिसर जी मुक़ररियूं ऐं बदिलियूं कयूं वयूं आहिनि। ॿिनि हाउसनि जे विच में तकरार सबबि नवंबर में सीएमओ जी सीट 1 महीने ताईं ख़ाली रही आहे। तव्हां ॿुधायो त 12 नवंबर ते सीएमओ सरवर रावकोट खे बदिली करे महीने ताईं तकरार सबबि को बि सीएमओ न अची सघियो। ऐं 14 दिसंबर ते जेको आहे मुनीर हुसैन जो ऑर्डर कयो वियो। वरी 6 ॾींहं अंदरि जेको आहे खेसि वरी वापसि बदिली करे कयो वियो। ऐं त ॿुधायो आहे त 22 दिसंबर ते जावेद अनवर अब्बासी खे सीएमओ टंडोलाया जी चार्ज ॾिनी वई। अॼु वरी जेको आहे जावेद अनवर अब्बासी खे बदिली करे उन्हनि जी जाइ ते अली रज़ा जैसर खे चार्ज ॾिनी वई आहे। ऐं तव्हां ॿुधायो त टंडोलाया ॿिनि वरी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।